औरत जे हवाले सां मां तव्हां पुछणु चाहींदुमि त सिंधी समाज ऐं सिंधी अदब में बावजूदि रुकावटुनि जे औरत अॼु जी जदीद औरत केतिरो अॻिते वधी आहे ऐं उन पंहिंजो केतिरो कमु ज़ाहिर। सिंधी समाज में जेकॾहिं असां ॾिसूं त वॾी तब्दीली आई आहे ऐं मायूस थियणु कुफ़र सम्झंदी आहियां। सही। माण्हू चवंदा आहिनि त सिंधी औरत सां ज़ुल्म आहे, सिंधी औरत सां बेशक कुझु इलाइक़ा कुझु अहिड़ियूं जायूं आहिनि जिते आहे, पर असां वटि अहिड़ा बि मर्द मुजाहिद रहिया जेके अॼु खां 50, 60, 70 साल पहिरीं बि सिंधी छोकिरियुनि जे लाइ छपर छांव रहिया ऐं उन्हनि खे अॻिते आंदो। ख़ुदि तव्हांजो वालिद, तव्हांजो वॾो भाउ सिराजुल हक़ मेमण साहिबु, तव्हांजो हस्बैंड, इन्हनि तव्हांखे उहो माहौल ॾिनो, तव्हां लिखियो बि आहे पंहिंजा। बिल्कुलु। तव्हां लफ़्ज़ फेमिनिस्ट इस्तेमालु कयो त फेमिनिस्टनि लाइ उमूमन नेगेटिव जेके ॻाल्हाईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त इहे औरतूं मर्दनि जे ख़िलाफ़ु आहिनि। सो इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। फेमिनिस्ट मर्द बि थी सघनि था ऐं मर्द रहिया आहिनि ऐं मुंहिंजो वालिद, मुंहिंजो घरवारो, मुंहिंजो भाउ, मुंहिंजे फैमिली जा सभु मर्द फेमिनिस्ट ई सॾिबा। सो इन करे आउं सम्झां थी त इहो जेको तासुरु आहे त सिंधी औरत अॻिते कोन आई आहे। सिंधी औरतूं हींअर तव्हां ॾिसो दुनिया में वॾनि उहिदनि ते, उहिदो वॾी ॻाल्हि न आहे, हुनजो तालीमी सफ़र आहे, हुनजी मेरिट आहे, जेका क़बूलियत आहे उन उहिदे जी सूरत में। उहिदो वॾी शइ कान्हे, पर उते पहुचण लाइ हुन जेको सफ़र कयो आहे उन में हुनखे बेशक सहारा मिलिया हूंदा, पर हुन में उहा सलाहियत हुई तॾहिं उहा उते अॻिते वधी आहे न। तव्हां अदब जे मैदान में ॾिसो, तव्हां प्रोफेशनल जेके हींअर कॉर्पोरेशन्स आहिनि वॾियूं उन्हनि में तव्हां ॾिसो, या तालीम जे इदारनि में ॾिसो, या इल्मी अदबी इदारनि में ॾिसो, हर हंधि तव्हांखे औरतूं अॻिते नज़र ईंदियूं। जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त आउं DJ कॉलेज में पढ़ी आहियां, सॼे कॉलेज में हिकिड़ी सिंधियाणी आउं हुअसि। जॾहिं मूं सिंध यूनिवर्सिटीअ मां मास्टर्स पे कई अंग्रेज़ी ज़बान में, त असां 2 छोकिरियूं सिंधियाणियूं हुयूंसीं। हिकिड़ी जेके प्रीवियस ऐं फाइनल कंदियूं आहिनि ऐं ॿिया वरी ऑनर्स मां ईंदियूं आहिनि, हिकिड़ी हुतां आई हुई, हिकिड़ी आउं हुअसि। त हिकिड़ी छोकिरी, हाणे तव्हां वञी ॾिसो त सही त केतिरियूं छोकिरियूं उन डिपार्टमेंट में मौजूदु आहिनि जेके सभु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अची ऐं कराची यूनिवर्सिटीअ में, सिंध यूनिवर्सिटी में, खैरपुर यूनिवर्सिटी में पढ़नि पियूं ऐं PhDs कनि पियूं। त तव्हां सोचो त केतिरो वॾो फ़र्क़ु आहे, केॾी वॾी छलांग आहे, विरांग आहे जेका भरी आहे औरत। त इन करे आउं सम्झां थी त असांखे पॉज़िटिव थियणु खपे ऐं सिंधी औरत तमामु वॾो ॾुखियो सफ़र करे इलाही अॻिते अची वई आहे, पर इनखे असां फाइनल नथा चई सघूं, इनखे अञा जारी रखिणो आहे, छो जो ही उहे औरतूं आहिनि जिन खे मौक़ा मिलिया आहिनि। असांजूं केतिरियूं औरतूं आहिनि जेके तमामु बासलाहियत आहिनि, पर उन्हनि खे मौक़ा न आहिनि, न उन्हनि जे घर मां सपोर्ट आहे, न उन्हनि खे समाज मां सपोर्ट आहे। उन्हनि खे सपोर्ट जी ज़रूरत आहे, त पोइ असांजो माशरो जेको आहे। ऐं अदबी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाइजे त औरतुनि जो जेको अदब में किरदारु रहियो आहे, जेको कमु रहियो आहे, तमामु वॾियूं कहाणीकार, शाइराऊं, रिसर्चर रहियूं आहिनि, उन हवाले सां कुझु ॿुधायो। असां वटि हिकिड़ी जेके आउं पिट चवां उहा इहा आहे त असां वटि औरतुनि जे अदब खे औरतुनि जे ई अदब सां कंपेयर कबो आहे। तव्हां ॾिसो जेकॾहिं तरक़ी पसंद दौर उर्दूअ जे हवाले सां ॾिसूं, असमत चुग़ताई जो नालो वरितो वेंदो या कुरतुल ऐन हैदर जो नालो वरितो वेंदो त हुनखे औरतुनि सां त कोन कंपेयर कंदा आहिनि न, उन्हनि खे कृष्ण चंद्र सां खणी ईंदा, मुंशी प्रेमचंद सां खणी ईंदा, या उन दौर जा जेके ॿिया मंटो सां रिलेट कंदा, उन दौर जा जेके बि लेखक आहिनि उन्हनि सभिनी में हुननि जो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठहे थो। त जॾहिं तनक़ीद निगार तनक़ीद करे थो या तारीख़ लिखी वञे थी त उन्हनि में हुननि जो विच में उहो ई नालो अचे थो। मौजूदा दौर में ॾिसो उन्हनि वटि किश्वर नाहिद आहे, फ़हमीदा रियाज़ आहे, या फ़ातिमा हसन आहे, या जेके बि हिन वक़्तु मौजूदु आहिनि, परवीन शाकिर हुई। हाणे इहे जेके आहिनि से हुननि जूं बेशक उहे फेमिनिस्ट शाइराऊं आहिनि, तंहिं हूंदे बि हुननि जे जेको वसी पस मंज़र आहे, वसी तनाज़ुर आहे जेको, उन में हू पंहिंजे दौर जे मर्दनि सां गॾु ज़िक्र हेठि अचनि थियूं, तारीख़ में बि ज़िक्र थिए थो, तनक़ीद में बि ज़िक्र थिए थो ऐं उन्हनि खे मञता मिले थी। असां वटि छा आहे, असां वटि माताब महबूब आहे, सुमेरा ज़रीन आहे, रशीदा हिजाब आहे,
ख़ैरुनि सां जाफ़री आहे, ख़ुदि नूरुल हुदा शाह आहे, इन्हनि सभिनी खे औरतुनि जो हिकिड़ो अलॻि सां तनक़ीद कई वेंदी। तनक़ीद वॾो हेॾो थुल्हो किताबु खणी वठो को बि, सॼो मर्द अदीबनि जे बारे में लिखण खां पोइ आख़िर में चवंदा ही फलाणियूं 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 पिण हिन मैदान में लिखी चुकियूं आहिनि, त उन्हनि पिण खे जेको आहे सो तव्हां मञता ॾियो न, छा ॾिजो था छा उन्हनि। ऐं उहा जेका अदबी तनक़ीद या जेकॾहिं लिखियो वेंदो त चवंदा कचो फिको थी लिखे, या वरी उनखे हिमथाइण जे लाइ सफ़ा बेकार शइ खे मथे करे ॾींदा। सो मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त असांखे औरतुनि खे हिते अदब जी दुनिया में औरत ऐं मर्द जे हवाले सां कंपेरिज़न करण जे बदिरां असांखे मजमूई तरह सां अदबी मयारनि ते परखण जी ज़रूरत आहे, तॾहिं हुन में उहो कॉन्फिडेंस बि ईंदो। हिते हाणे ताज़ो जेको बहस पियो हले उन ते मूं कमेंट इहो कयो, हाणे ॾिसो जेकॾहिं असां जहिड़े, मूं थोरी देरि पहिरीं ज़िक्र तव्हां बि कयो त अदी महताब आहे या आऊं आहियां या मूं जहिड़ियूं ॿियूं जेके आहिनि नूरुल हुदा शाह, असांखे हिकिड़ो माहौल मिलियो। कहिड़ो माहौल मिलियो? असां त गर्ल्स स्कूलनि मां पढ़ियासीं न, जेतोणीकि असांजा वालदेन गर्ल्स स्कूल न हुजे हा त छोकिरनि वारे स्कूल में बि विझी छॾींदा, ऐं विधो बि मूं त पढ़ियो बि छोकिरनि सां पोइ। त जेकॾहिं असांजे माहौल में गर्ल्स स्कूल न हुजे हा त घणियूं छोकिरियूं, हिकिड़ी फ़हमीदा हुजे हा, हिकिड़ी महताब हुजे हा, हिकिड़ी नूरुल हुदा शाह हुजे हा, पढ़ियल छोकिरियूं, पर असांखे गर्ल्स कॉलेजिस मिलिया, गर्ल्स स्कूल्स मिलिया, त अहिड़ा माण्हू जिन जे घरनि जो माहौल कोन्हे छोकिरियुनि खे पढ़ाइण जो, जिन जे घरनि मां छोकिरीअ जे ॿाहिरि निकिरण जो तसवुरु कोन्हे, उहे कोन पढ़ाईंदा। तीअं ई अदबी संगत, बेशक असां सभु मर्दनि सां गॾिजी लिखूं पढ़ूं सभु कुझु करियूं था, नौकरियूं करियूं था, पर असां गर्ल्स स्कूल गर्ल्स कॉलेजिस मां अॻियां आयासीं। त सिंधी अदबी संगत खे बि असां जेकॾहिं हिकिड़ो स्कूल सम्झूं जिते तरबियत हासिलु करण खां पोइ उहे मर्कज़ जी जेका तनज़ीम आहे उन में बि साॻी तरह शिरकत करे सघनि थियूं, जीअं असीं दुनिया सां मुंहुं पिया ॾियूं, असां मुख़्तलिफ़ इदारनि में कमु पिया करियूं मर्दनि सां गॾु, तीअं अदब जी दुनिया में बि अची वेंदासीं। सभु असांजूं छोकिरियूं जेके अहिड़े क़िस्म जूं आहिनि जेके हींअर या के शर्म जे करे या के पाबंदीअ जे करे या के सफ़र जी सहूलियत न हुअण जे करे असां वटि त चवंदा त भई भाउ सां गॾिजी वञ, फलाणो पीउ छॾे ईंदो। हाणे हिकिड़ी छोकिरी जंहिंखे इजाज़त ई कोन्हे अकेलो वञण जी, उहा कीअं ईंदी? ऐं तव्हां वटि त रहनुमाई न ई, हिननि वटि हाणे तव्हां जहिड़ियूं स्कॉलर रहनुमाईअ लाइ आहिनि, त उन लाइ अञा साज़गार माहौल आहे। आउं सम्झां थी त इहो हिकिड़ो पहिरियों क़दम आहे, फस्ट स्टेप जेको खणिबो आहे, पहिरीं विख खणिबी आहे तॾहिं माण्हू अॻियां वधंदो आहे। त हिननि खे असां उहा विख खणायूं, उनखां पोइ हू आज़ादु आहिनि, भले हू मर्दनि सां गॾु मुक़ाबले में अची वञनि, पोइ उन सां फ़र्क़ु